हाँ जी तो नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाइणो त राति काज़ीअमंद ऐं आस पास इलाइक़े में मिटीअ जे तूफ़ान तबाही मचाए छॾी। काज़ीअमंद जे आस पास इलाइक़े में ॻोठनि में शहर में उन खां पोइ जेके कचा घर आहिनि उन जा छपर उॾामी विया, प्लेटूं सोलर प्लेटूं उॾामी वियूं, जेके फ्रेमनि में प्लेटूं लॻल हुयूं उहे उॾामी वियूं। उन खां पोइ मुख़्तलिफ़ हादसनि में 5 खां वधीक माण्हू फोत थी चुका आहिनि, 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी विया आहिनि। फोतियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे काज़ीअमंद इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जंहिंमें 20 माण्हू जंहिंमें 10 माण्हू जी सीरियस हालत हुजण करे उनखे त नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो। मां तव्हांखे ॿुधाईंदो त आधी राति जो राति देरि सां एसी असिस्टेंट कमिश्नर काज़ीअमंद जेको हॉस्पिटल पहुतो, जिन मां 4 माण्हुनि जी फोत थियण जी तस्दीक कई। उन खां पोइ अॼु सुबुह जो जेके मसबात राणी जेके ज़ख़्म जा सूर न सहंदे नवाबशाह इस्पताल में फोत थी वई आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेके राति देरि सां जीअं मिटीअ जो तूफ़ान शुरू थियो त काज़ीअमंद मोड़ ते हिकु ख़ासकेलिन जे घर खे अचानक बाहि वकोड़े वई, जंहिंखां पोइ फायर ब्रिगेड फौरी तौर तलब कई वई, उनखे बाहि ते कंट्रोल कयो वियो। उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधायां वधीक नुक़सान खां बचायो वियो। उन खां पोइ जीअं हवा शुरू थी त माण्हुनि जूं डिश एंटीनाऊं, एसियुनि जा आउटर, उन खां पोइ सोलर प्लेटूं, छपर सभु उॾामी विया। माण्हू पंहिंजे घरनि ताईं महदूद थी विया। ग़रीब माण्हू इन खां पोइ ग़रीब माण्हू जेके पंहिंजे घरनि में घिड़ी विया, मासूम ॿारनि खे बचाईंदा रहिया। ऐं उन खां पोइ इंतिज़ामिया तरफ़ां को बि हंगामी को बि ऐलान न कयो वियो, न को इंतिज़ामिया तरफ़ां को अहिड़ी का उन्हनि जी मदद कई वई आहे। ऐं उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदो त जेके ग़रीब मिसकिन जंहिंजा छपर उॾामी विया उहे हींअर खुले आसमान बेच मदद लाचार लाइ हेठि वेठा आहिनि। को बि उनजी सार न लही सघियो आहे। जी।